चवन था त हिक औरत जो घर वताए फ़कीर जे घर वटि हो। फ़कीर वटि जेकी माण्हू ईंदा हुआ सी पाण सां ताम ऐं ॿियूं शयूं खणी ईंदा हुआ। वतायो फ़कीर उहे नंढनि ॿारनि खे सॾु करे ॾेई छॾींदो हो या वेहारे खेनि खाराए छॾींदो हो। उहा औरत ॾिसी सड़ंदी हुई पर ॻाल्हि न कंदी हुई। हिकु ॾींहुं ताम उम्दा ऐं मिठा खाधा खॼी आया। औरत बिझेड़े जा कया सया साड़ झले न सघी ऐं वताए फ़कीर खे चवण लॻी, खुशामद बि उन्हनि जी करे जेकी तुंहिंजा पूरा वाक़ुफ़ बि न हुजनि। बाक़ी पाड़े वारनि खां तोखे नफ़रत ईंदी आहे। चवंदा आहिनि त पाड़ो पैगंबरनि खे बि प्यारो हो। तूं पाड़े सां कहिड़ी हालत थो हणी? मूंखे ॾिसी वेतर जोश में थो सड़ी। औरत घणो वात हयो। फ़कीर सबर कयो वेठो हो। जॾहिं माई मथो हणी थकी तॾहिं वताए आसमान ॾे मुंहुं करे चयो, ऐ मौला हीअ गंदी औरत बि मुंहिं बला खां असांखे बचाए। चङनि जो बि चवण आहे अजाई खुशामद करण चङी न आहे। दोस्तों जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।